लुत्फ पीरज़ादे ते लुत्फ पीरज़ादो ऐं मीर मोहम्मद पीरज़ादो अनवर पीरज़ादे साहब जे दिलि जा ॿ खाना ऐं हुन ते ॻाल्हाइण जे लाइ स्टेज ते जेके माण्हू वेठा आहिनि हुन में सुगंध ऐं फ़िज़ला पीरज़ादो जेको अनवर पीरज़ादे ऐं मीर मोहम्मद पीरज़ादे जो गॾियल आइडियल नौजवान ऐं हुन सां गॾु इकरार पीरज़ादो जंहिं लुत्फ पीरज़ादे खां पोइ मेखाने खे ई अलविदा करे वञी पंहिंजो घर वसायो त इन अहिड़ी हिकिड़ी उदासीअ वारी कैफ़ियत में हिन सेशन में अॼु असीं वेठा आहियूं। असां त सोचियो बि कोन हो त कॾहिं असां अहिड़ा सेशन भराईंदासीं। ऐं पंहिंजो हीउ जेको सेशन आहे शुरू कंदुसि साईं मीर मोहम्मद पीरज़ादे जे हिकु नज़्म सां त मुंहिंजे हथ में पेन ॾिनई ऐं मेणबतीअ खे फूक ॾिनई। मुंहिंजे हथ में पेन ॾिनई ऐं मेणबतीअ खे फूक ॾिनई पोइ चवीं थी सुंदर सुंदर गीत लिखी ॾे जिन सां पंहिंजो मन पिरभायां जिन सां पंहिंजो जीव रिझायां। मां अहिड़े ई कंहिं गीत लिखण लाइ ऊंधा हिन सां अटकां थो हे काश मां अहिड़ो गीत लिखां हे काश मां अहिड़ो गीत लिखां। त फैज़ साहब तव्हां साईं मीर मोहम्मद पीरज़ादे सां ज़िंदगी जो तमामु घणो अरसो गुज़ारियो आहे। तव्हां साईं मीर मोहम्मद जूं कुझु यादगिरियूं बि शेयर कयो ऐं जेको तव्हां ट्रिब्यूट ॾिनो आहे उहो पेश। काफ़ी देर भी थी वही आहे सो मां जॾहिं मां हुनखे जॾहिं हिते हुन वसियत कई त मूंखे पंहिंजे ॻोठ रखिजो पोइ हुनजे टीजो करे जॾहिं मां वापसि कराची वञा पियो त बसि पोइ उन में हुन जा तासुर बि आहिनि। मां हिकिड़ो तवील पंहिंजो आज़ाद नज़्म लिखियो आहे मीर मोहम्मद पीरज़ादे ते। मां सम्झां थो त मां इहो ई ॿुधायां त काफ़ी आहे। मुझे इन माना हिकिड़ो तख़लीक़ी तासुर आहे माना उन में इहे ई यादगिरियूं हो छा हुयो मां हुन सां कीअं रहियुसि केतिरो रहियुसि उन में अची थो वञे। मुंहिंजे हिन नज़्म जो उनवान आहे आख़िरी विछोड़े जी अलविदाई चुमी। आख़िरी विछोड़े जी अलविदाई चुमी मीर मोहम्मद पीरज़ादे जे विछोड़े ते लिखियल हिकु तख़लीक़ी तासुर। मामा सां मुंहिंजो गॾु रहणु बालक पिणे खां जवानीअ ताईं 1959 खां 1994। तूं जना अस्पताल में मेडिकल जे मशीनुनि जे मुदाख़लत खां सवाइ कंहिं तकलीफ़ ऐं ज़ोरीअ ॾियण जे जुस्तजूअ खां सवाइ तो साव संजीदगीअ सां पेश कयो। तूं जना अस्पताल में मेडिकल जे मशीनुनि जे मुदाख़लत खां सवाइ कंहिं तकलीफ़ ऐं ज़ोरीअ ॾियण जे जुस्तजूअ खां सवाइ तो साव संजीदगीअ सां पेश कयो। हिन दुनिया में पंहिंजो आख़िरी सफ़र पूरो कयो। हा तूं त फ़क़ीर माण्हू हुए ऐं फ़क़ीरनि जो राग बि ॿुधंदो हुए। हा तूं त फ़क़ीर माण्हू हुए ऐं फ़क़ीरनि जो राग बि ॿुधंदो हुए। राग त तुंहिंजे रग रग में रचियल हो। हर हाल में हर रज़ा ते राज़ी रहंदो हुए। हूअं त तो लाइ काफ़ी सिध रुनी आहे हूअं त तो लाइ काफ़ी सिध रुनी आहे पर का बि तुंहिंजी न्याणी राणी हिन आख़िरी सफ़र में तुंहिंजी आख़िरी मंज़िल ताईं तोसां गॾु हले हा ऐं बाबा बाबा करे ॻोठ जो राज रुआरे हा। काश जे कर ईअं थिए। तोखे त कंहिंजी परवाह कान्हे छो त सॼी उमिरि तुंहिंजे ज़बान ते गार ऐं गिला न हूंदी हुई। तुंहिंजे ज़बान ते त गीत ऐं गज़ल हूंदा हुआ। तुंहिंजी ज़बान कॾहिं कंहिं सां कोन अटकी। तुंहिंजा हथ कलम खणण लाइ हुआ ऐं दुआ घुरण लाइ हुआ। तुंहिंजा हथ कंहिं ते कोन खॼा। तोसां सचाईअ जो समर साण हो। आख़िरी घड़ीअ ताईं तो पंहिंजे अमड़ जी ख़िदमत कई। इबादत जी इन खां वधीक तशरीह किथे बि नथी मिले तंहिं करे तुंहिंजी आख़िरत अमर आहे। सुबुह जो ॻोठ में तोखे आख़िरी सफ़र जे पुॼाणीअ ते पहुचाइण लाइ सुबुह जो ॻोठ में तोखे आख़िरी सफ़र जे पुॼाणीअ ते पहुचाइण लाइ गलनि जे पेचरनि तां ॻोड़नि जा ॻोठाई वठी तुंहिंजो मुंहुं ॾेखारियां थो।
सुबुह जो ॻोठ में तोखे आख़िरी सफ़र जे पुॼाणीअ ते पहुचाइण लाइ गलनि जे पेचरनि तां ॻोढ़नि जा ॻोठाई वठी तुंहिंजो मुंहुं ॾेखारियां थो। मां तुंहिंजे निरण ते आख़िरी विछोड़े जी अलविदाई चुमी ॾियां थो ऐं पोइ पंहिंजे नेणनि सां दर दर लुड़कनि में तोखे तुंहिंजे वसियत मुताबिक़ पंहिंजे ॻोठ जे अबाणे क़ब्रिस्तान में पंहिंजे पीउ जे हंज में सुम्हारे जीअं मारीअ जी बि वसियत हुई मुआई जियास जे वञे मड़ मली रहे। तुंहिंजे टीजे ते मां पंहिंजे घर कराची वञा पियो। जनवरीअ जो महीनो आहे, सर्दीअ जी मौसम आहे। तुंहिंजे टीजे ते मां पंहिंजे घर कराची वञा पियो। जनवरीअ जो महीनो आहे, सर्दीअ जी मौसम आहे। रस्ते जे ॿिन्ही पासे सावक ई सावक आहे ऐं हल्को कपह जहिड़ो कोहीड़ो आहे। हल्को कपह जहिड़ो कोहीड़ो आहे। कणिक ऐं सरिह सिरजी आहे। मूंखे अॼु सकरंड जो फार्म यादि आयो आहे। हीअ त तुंहिंजी फील्ड जी मौसम आहे। हीअ त तुंहिंजी सारी उमिरि जी सर्विस हुई। ज़िंदगीअ जे हिन सफ़र में केॾा न सदमा आहिनि, केॾा न सुरूर आहिनि। ज़िंदगीअ जे हिन सफ़र में केॾा न सदमा आहिनि, केॾा न सुरूर आहिनि। छा तोसां घारियल ज़िंदगीअ जा 35 साल, छा तोसां घारियल ज़िंदगीअ जा 35 साल ॼण वाट वेंदे चित घड़ियुनि जी मुलाक़ात हुई। अदब, इनकलाब, शाइरी, ही बहस मुबाहिसा दादड़े रांदि जा दिलासा लॻनि था। तुंहिंजी ऐं मुंहिंजे ज़िंदगीअ में बेवफ़ाईअ जूं बहारूं बाहियूं। तुंहिंजे ऐं मुंहिंजे ज़िंदगीअ में बेवफ़ाईअ जूं बहारूं बाहियूं, विछोड़े जूं हवाऊं बहलियूं। मां सकरनि खां जलावतुनि थी वियुसि। पाण हिक ॿिए खां 25 साल परे थी वियासीं। ईअं ज़िंदगीअ जा 60 साल गुज़री विया ऐं अॼु तूं भलियो वञ। हाणे शाम जो तुंहिंजे तुरबत ते कुझु गुल विझण, तो लाइ 2-3 लुड़क लाॾण, तो ते ई तासुर लिखण, तुंहिंजी वरसी मल्हाइण ऐं पोइ तोखे विसरी वञण। छा ज़िंदगी बसि एतिरी आहे? छा ज़िंदगी बसि इहा आहे? तुंहिंजूं ॻाल्हियूं, तुंहिंजूं सलाहूं, तुंहिंजा टहक, तुंहिंजूं ॻाल्हियूं, तुंहिंजूं सलाहूं, तुंहिंजा टहक मां पंहिंजे दिलि जे भांडार में सांडे रखिया हुआ। तुंहिंजे मौत जे मुख सां दिलि जो भांडार भॼी पियो आहे। ॼण दिलि टुटी पई आहे। सभु कुझु विकिरी वियो आहे। ऐं छा कंहिं ब्लड टेस्ट में, छा कंहिं ब्लड टेस्ट में ॾुख ॾिसी सघिजे थो? प्यार खे परखे सघिजे थो? जे ईअं हुजे हा त मां पंहिंजी ब्लड टेस्ट करायां, तोसां प्यार जो पतो पवे हा, मुंहिंजे दर्द जी दवा थिए। पर छा कजे, हिन ॾुख जी त कंहिंखे दाम ॾेई नथी सघिजे। तूं पाण खणाए कराचीअ ॼण मूं लाइ आहे। तुंहिंजी मरण खां पोइ मूंसां मुहबत क़ाइमु रही, जो बिना इरादे जे कंहिं सबब सां तूं कराचीअ में पहिरियों मुंहिंजे घर हले। हा मामा, तूं न रुगो मुंहिंजो मुहसिन हुई। हा मामा, तूं न रुगो मुंहिंजो मुहसिन हुई, तूं मुंहिंजो शाइर दोस्त बि हुई, तूं त मुंहिंजो इनकलाबी साथी बि हुई। सुगंध लुत्फ़ हिकु गैर मामूली शख़्स हुयो ऐं जी तवार न कंदड़नि शख़्सनि मां हुयो ऐं सैलानी शख़्स हुयो ऐं उहो तव्हांजो पीउ बि हुयो। तव्हां पंहिंजे पीउ खे घर में पंहिंजे हुन में तालुक में कीअं ॾिठो, हुन बाबति कुझु ॻाल्हियूं असांखे। पाण ई बदन पटियूं, पाण ई चकिया कन, वटां वाडूअड़नि, रही अचिजे रातड़ी। सभ खां पहिरियां त मां इन फेस्टिवल जे ऑर्गेनाइज़र जो थोराइतो आहियां, जिन ही सेशन बि रखियो ऐं असांखे ॻाल्हाइण जी दावत बि ॾिनी। तव्हांजी वॾी महिरबानी। अबूअ जो असां सां माना दोस्ताणो तालुक़ु रहियो या सभिनी खे ख़बर आहे। माना ॿिया पाड़े जा ॿार असां रीस कंदा त जेकर असांजा पीअर बि असां सां ईअं हुजनि। उन खां अलावा हुनजा जेका कम आहिनि उहे बि मुख़्तलिफ़ उन्हनि जूं फील्ड में हुन जूं ख़िदमतूं आहिनि। सहाफ़त जे हवाले सां, भिटाई शुनासाई जे हवाले सां भिटाई जो पार्कू बि हुयो, सहाफ़ी बि रहियो, ट्रेड यूनियनिस्ट बि हुयो, केतिरियूं ई मज़दूर तंज़ीमूं ऐं उन रजिस्टर करायूं।
उन खां अलावा पाड़े जा जेके अणपढ़ियल माण्हू जा जेके मलान जो ॻोठ आहे या ॿिया त उहे कॾहिं को बिजली वठण जे लाइ दरख़्वास्त लिखाइण ईंदो, कॾहिं को रोड मंज़ूर कराइण जे लाइ, त इहो बि हिकिड़ो उनजो पासो हुयो। ऐं कराचीअ में हितां मरीज़नि जा काफ़ी 50 खनि मरीज़ ॿुधाईंदो जिन खे हिन वठी वञी हितां जिना मां इलाजु करायो। त माना इहे सभु उनजा घणा पासा हुया। मेन जेको उनजो आहे लतीफ़ शुनासाई वारो पासो आहे जेको उहो सभिनी खां निमाया आहे ऐं घणे मां घणो कमु उन ते ई बाबा साईं कयो आहे। छो त उहो ॿुधाईंदो त 4थे दर्जे खां वठी 4थे क्लास खां वठी उन भिटाईअ खे पढ़णु शुरू कयो। उन वक़्तु को रिसालो छपिबो स्कूलनि में, उन मां उन भिटाई पढ़ियो। ऐं उन खां अलावा घर में उनजी अमड़ जेका आई उहा 2 महीननि खां पोइ गुज़ारे वई हुई। उन करे उनखे ॾाॾे सां घणो अटैच रहियो। मां गुलाम हुसैन जेको उहो ड्राग जो वॾो ॼाणू हो ऐं भिटाई जो ॼाणू हो। उन खां अलावा फ़क़ीर यार मोहम्मद जी घरवारी उनखे थन प्यारी उनखे पालियो। त फ़क़ीर बि भिटाई जो फ़क़ीर हुयो, उनजी सुबत जो बि उनखे असरु हो। उन खां पोइ हू जॾहिं 19-20 सालनि जो थियो त हू माना हिकिड़ो सैलानी वांगुरु ॼण सचल जो मेलो थिए त भाउ होॾांहुं वञिणो आहे, भिटाई जो मेलो त थींदो त माना लुत्फ़ पीर जा वर मथे हूंदा ऐं ख़लक जी ख़िदमत पोकरा जी ड्यूटी कबी। त इहे सभु उन जा पासा हुआ। उन जो ई इहो असरु हुयो जोक ते वञणु, भिटाई ते वञणु, त उन भिटाई खे सम्झणु, नवां बेत सम्झणु। जीअं जेल जी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदो त रसूल बख्श में मुलाक़ात थी त मां हिकिड़ो बेत पढ़ियो त चोनम जे हेकार मोटी वान सोणी त दूं पासे दोस्त जे घारियां सभु ॼमार बांबीअड़ा बिहार मूर न लिंगे लाया। त चई मां जीअं बेत ख़तमु कयो त रसूल बख्श पली जी अकल कई त तूं चोनम तूं किथां सिखियो? चई लाड़काणे वारा त चवंदा आहिनि चवनम, इहो चोनम तूं चई कीअं सिखियो? चई मां झोक ते घणो ईंदो आहियां साईं, लाड़ वारे पासे मुंहिंजो अचणु वञणु आहे। त उहो घुमण फिरण जे ऐं उन रोलाकिन जे करे इहो बि माना हिकिड़ा तजुर्बा थियनि था। या हर हवाले सां भिटाई खे जीअं हुन ॾिठो, जीअं हुन सम्झो हुनजा जेके मज़मून आहिनि उहे बि एतिरो हुनजो मुतालियो हुयो। 4थे दर्जे खां मां ॿुधायो त हू डॉक्टर नबी बख्श बलोच मां बि हुन जेके ग़लतियूं कढियूं आहिनि ऐं उन एतिरनि मज़बूत दलीलनि सां ऐं छपियल मज़मून आहिनि, अख़बारुनि में छपिया आहिनि। त हुन डॉक्टर नबी बख्श बलोच, कल्याण आडवाणी ऐं महमूद यूसफाणी त चई त भिटाई खे आंगुर खां वठी घुमाए थो त पोइ ईअं थर बि आयो, पोइ हेॾे बि आयो। त माना हुन एतिरो वॾो कमु आहे भिटाई ते। ऐं उहो जेको असांजी बि कोशिशि आहे त भिटाई उहो किताबु आणियूं जल्दी इंशाल्लाह। वरसी जेका थींदी 9 सेप्टेम्बर ते त भिटाई जो नित आहे नओं हुनजो उनवान आहे भिटाई हर दौर जो शाइर। हुन में 40-50 खनि मज़मून सिर्फ़ु भिटाई ते हूंदा। ऐं मूंखे इहो जेके मां ॾिठा आहिनि मज़मून त लॻे थो त भिटाई खे सम्झण जे हवाले सां जेके अदारनि अथॉरिटियुनि जा मौक़िक़ माण्हुनि, शेख साहिब जहिड़नि त उहो हुयो एस्टेब्लिशमेंट जो माण्हू, त अहिड़ा घणा मुंझारा ख़तमु थी वेंदा इहो इहो किताबु अचण सां। महिरबानी। हफ़ीज़ कुरैशी खां इक़रार, साईं मीर मोहम्मद पुछो त तोखे औलाद त ॿियो बि आहे, पर तूं हिन पंहिंजे पुट जे विछोड़े ते एतिरो ग़मगीन छो थी वियो आहीं? त हफ़ीज़ कुरैशीअ साईं मीर मोहम्मद खे चयो त जॾहिं को सुञाणण वारो तव्हांखे सम्झण वारो माण्हू वेंदो आहे त उनजो दर्द वधीक शदीद थींदो आहे। ऐं मुंहिंजो हीउ पुटु मूंखे वधीक सुञाणंदो हो पंहिंजे सभिनी औलादनि मां, उनखे मुंहिंजी हैसियत जी ख़बर हुई। त लुत्फ़ पीरज़ादे जो विछोड़ो आउं सम्झां थो त बल्लेजीअ में तव्हांजे लाइ कुझु अहिड़ियूं ई कैफ़ियतूं खणी आयो हूंदो, छो त उनखे ई ख़बर हुई त इक़रार पीरज़ादो छा आहे। त हिन विछोड़े खे तव्हां बल्लेजीअ में कीअं था महसूसु कयो? पहिरीं ॻाल्हि त तव्हांजी ॻाल्हि जी थोरी जेका आहे तरदीद मां भिटाईअ जे बेत सां कयां। आऊं तव्हां अहिड़िया आहे जा बानीअ खे भाई चवां, मूं कमीणीअ राय पुनू थे परट थियो। त हू भली छा बि सम्झे, पर उहा मूंखे ख़बर आहे त आऊं त मिटीअ जो माण्हू आहियां, को एॾो पढ़ियल लिखियल कोन्हे को। पर लुत्फ़ पीरज़ादे जे वञण खां पोइ बलड़ेजीअ जी हालत ईअं थी वई आहे त मतारनऊं पोइ मुठा मट मिटी थी। मूंखे यादि आहे मां 7-8 वरियनि जो बालक आहियां, जंहिं टाइम ते दरगाह सखी शाह जमाल या फ़क़ीर यार मोहम्मद जे ॿारे जे मैखाने ते विहणो थो थिए। उहो मैखानो हिते त मैखानो नशे वारी जाइ खे थो चयो वञे, ऐं बराबरि उते नशो बि हूंदो हुयो, उन खां को इनकार न आहे। पर उहो जेको मैखानो हो न, उन में हिकु त राग हलंदो क्लासिकल,
नीम क्लासिकल इहे सूफ़िन जूं सरमस्तीअ वारियूं काफ़ियूं कलाम उन सां गॾु भिटाई ऐं उहो दौर अहिड़ो हुयो जॾहिं अनवर साहब बि हुते मैखाने ते ईंदो कुर्बान साहब बि हुते मैखाने ते ईंदो हुयो भाऊ लुत्फ़ बि हुते मैखाने ते हूंदो फ़कीर यार मोहम्मद उन जा जेके बालका मेहर फ़कीर ॻाल्हि ई हूंदी हुई भिटाईअ जी ऐं उते इहो हूंदो हुयो त जॾहिं काको अनवर साहब भिटाईअ जो बेत पढ़ंदो त उहो कोशिशि कंदो त उन बेत मां जी माना इहा कढां त भिटाई साहब आम जो माण्हू आहे हिन धरतीअ जो माण्हू आहे ऐं हुन जी जेका शाइरी आहे उहा आम जे ॾुखनि तकलीफ़ुनि ऐं ख़ुशियुनि उमंगनि ते सभु कुझु जेका आहे सा लिखियल आहे त फ़कीर यार मोहम्मद ऐं मेहर फ़कीर वारनि जो चवणु हो त न बाबा भिटाई साहब खे सिर्फ़ु फ़कीर ई सम्झी सघे थो भिटाई साहब फ़कीरनि जो आहे तव्हांजो न आहे ऐं उन वक़्तु भाऊ लुत्फ़ जी जेका मौक़ुफ़ हूंदो हुयो उहो हूंदो ईअं कुंडाए तो वेठो हूंदो हुयो पर हू जेका ॻाल्हि कंदो मूंखे अलाए छो हिननि ॿिनि सभिनी खां वधीक उन जी ॻाल्हि वधीक सम्झ में ईंदी त भिटाईअ ते हू जेको रुलियो आहे माण्हुनि सां मिलियो आहे ऐं साईं सिधी ॻाल्हि आहे त हुन नमरान चयो त जॾहिं तव्हां अरबी ऐं फारसीअ जूं इबारतूं जेके रिसाले में आहिनि उन जूं जेके आहिनि सो शाइरनि ॾाढियूं दुरुस्त चिटियूं ऐं तुज़ मानाऊं कढियूं आहिनि पर जॾहिं उहे सिंधी ॿोलीअ ते अचनि था त उते धुका था हणनि छो जो हिननि खे का ख़बर ई कान्हे ॻाल्हि धोक दलिया जित गोरा हलन न गस ते चौसाल ई न चलना थी तंग निहारे तित सूदी उनी सेद चे पोए पांचारन तिरत इन अड़ांगे पंध जी का नेशन पोए निर्त ससुई वडी सत जा एड़ी पर बंद करे इहो त असांखे जत ॿुधाए सघंदो न त भिटाईअ खे सम्झण लाइ ज़रूरी आहे त तव्हां नवां नसुल हिननि हारियुनि नारियुनि सां कचहरियूं कयो हिननि खां सिखो ऐं वॾो ज़ुल्म आहे जो असां पंहिंजो पाण खे ॿ किताब पढ़ी अलाए छा था सम्झूं ऐं हे जेको असुल असां उन्हनि खां परे थींदा था वञूं अनवर साहब ऐं लुत्फ़ साहब जो चवणु इहो पंहिंजे माण्हुनि सां गॾु जो ही जेके तव्हांखे सम्झाए सघनि था इहे असां न सम्झाए सघंदासीं असीं पंहिंजे न मुख़्तसर सेशन जी पुॼाणी मीर मोहम्मद पीरज़ादे जे इन्हनि सिटुनि सां कंदासीं त असां पिर तां पांध लाथो पिरी असां पिर तां पांध लाथो पिरी असां राति जो राज़ ॼातो पिरी न को अखि थी फड़के न हिदकी लॻे थी विसारे छॾियो आहे छातो पिरी